अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठवार वाला मौजू कलाम वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सोचणो पवे थो ऐं बहितरीन हिकमत अमलीअ वसीले सुठो नतीजो हासिल करे सघिबो आहे। ईमानदारीअ सां सुठो सुहिणो मनसूबे लाइ सोचियो, उन खां पोइ उन ते अमल करणो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सोचणो पवे थो ऐं बहितरीन हिकमत अमलीअ वसीले सुठो नतीजो हासिल करे सघिबो आहे। ईमानदारीअ सां सुठो सुहिणो मनसूबे लाइ सोचियो, उन खां पोइ उन ते अमल करणो आहे। बहितरीन असासो वक़्तु आहे। वक़्तु उहा शइ आहे जो हथनि मां निकिरण खां पोइ वापसि नथो वरे। बहितरीन असासो वक़्तु आहे। वक़्तु उहा शइ आहे जो हथनि मां निकिरण खां पोइ वापसि नथो वरे। कंहिं बि कम खे शुरू करण ऐं पूरो करण लाइ हर वक़्त जो क़दुरु करणु ज़रूरी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सोचणो पवे थो ऐं बहितरीन हिकमत अमलीअ वसीले सुठो नतीजो हासिल करे सघिबो आहे। ईमानदारीअ सां सुठो सुहिणो मनसूबे लाइ सोचियो, उन खां पोइ उन ते अमल करणो आहे। सिहत सलाहियत ऐं ॼाण बि क़ीमती असास आहिनि। उन्हनि जे सिहत सलाहियत ऐं ॼाण बि क़ीमती असास आहिनि। उन्हनि जे मदद सां दुनिया में को बि वॾो कारनामो अंजाम ॾेई सघिबो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सोचणो पवे थो ऐं बहितरीन हिकमत अमलीअ वसीले सुठो नतीजो हासिल करे सघिबो आहे। ईमानदारीअ सां सुठो सुहिणो मनसूबे लाइ सोचियो, उन खां पोइ उन ते अमल करणो आहे। बहितरीन शइ जी चूंड इंसान जे मयार खे ज़ाहिर करे थी। सुठी सुहिणी सोच ईमानदारीअ सां बहितरीन शइ जी चूंड इंसान जे मयार खे ज़ाहिर करे थी। सुठी सुहिणी सोच ईमानदारीअ सां बहितरीन कारकिरदगीअ सबबि इनाम तौरु इज़त ऐं एतमाद हासिल करे सघिबो आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सोचणो पवे थो ऐं बहितरीन हिकमत अमलीअ वसीले सुठो नतीजो हासिल करे सघिबो आहे। ईमानदारीअ सां सुठो सुहिणो मनसूबे लाइ सोचियो, उन खां पोइ उन ते अमल करणो आहे। इज़त नफ़्स इंसानी शख़्सियत जी ताक़त आहे। इहा ई इंसान अंदरि जोश विलविलो मक़सदु हासिल करण जो। इज़त नफ़्स इंसानी शख़्सियत जी ताक़त आहे। इहा ई इंसान अंदरि जोश विलविलो मक़सदु हासिल करण जो जज़्बो तख़लीक़ी सरगर्मी पैदा कंदी आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सोचणो पवे थो ऐं बहितरीन हिकमत अमलीअ वसीले सुठो नतीजो हासिल करे सघिबो आहे। ईमानदारीअ सां सुठो सुहिणो मनसूबे लाइ सोचियो, उन खां पोइ उन ते अमल करणो आहे। पाण खे जेतिरो मुतमइन बहितर सम्झबो, ओतिरो ई सुठो कमु करे सघिबो। पाण खे जेतिरो मुतमइन बहितर सम्झबो, ओतिरो ई सुठो कमु करे सघिबो। जेका इंसान जी अंदरूनी तौरु बरतरी ॾियारे थी, इज़त नफ़्स ई आहे। वाह कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सोचणो पवे थो ऐं बहितरीन हिकमत अमलीअ वसीले सुठो नतीजो हासिल करे सघिबो आहे। ईमानदारीअ सां सुठो सुहिणो मनसूबे लाइ सोचियो, उन खां पोइ उन ते अमल करणो आहे। इहा हक़ीक़त आहे त दिलि कम लाइ मुतमइन न हुजे त कामयाबी ऐं ख़ुशी हासिल न थींदी। इहा ख़बर हूंदी आहे त
केतिरनि मसइलनि खे मोॾियणो पइजी सघे थो। इहा हक़ीक़त आहे त दिलि कम लाइ मुतमइन न हुजे त कामयाबी ऐं ख़ुशी हासिल न थींदी। इहा ख़बर हूंदी आहे त केतिरनि मसइलनि खे मोॾियणो पइजी सघे थो। सुठी सुहिणी सोच सां बहितर कारकिर्दीअ सां मुतमइन सां महिनत करे इहो मक़सदु हासिल करे सघिबो आहे। वाह, कंहिं ख़ूब चयो आहे, सुठी सुहिणी सोच सोचणो पवे थो ऐं बहितरीन हिकमत अमलीअ वसीले सुठो नतीजो हासिल करे सघिबो आहे। ईमानदारीअ सां सुठो सुहिणो मनसूबे लाइ सोचियो, उन खां पोइ उन ते अमल करणो आहे।